به وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ورفعنا لك ذكرك. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين. वाजिब एहतराम हजरत अल्लामा मौलाना नज़ीर अहमद जमाली साहब, हजरत मौलाना इमदाद अली सिकंदरी साहब, हाफिज मोहम्मद अली कादरी साहब, डॉक्टर मोहम्मद इस्माइल लाखो साहब, डॉक्टर मोहम्मद रफीक लाखो साहब, बाकी अजीज दोस्तों, मुसलमान भाइयों, मीलाद मुबारक जे इन बाबरकत महफिल में मूं अमा दिया गया कुरान करीम जी मशहूर आयत सबूरी तिलावत कई जैसे मुनासिबत सां चंद गुज़ारिशूं पेश कंदुसि। एक तवा डॉक्टर मोहम्मद रफीक लाखो साहब खां ॿुधो त उन्हनि जे अक़ीक़नि जो प्रोग्राम हो ऐं सनन नंदड़ी जे क़ुरान करीम ख़त्म करण जो भी सिलसिलो उन में शामिल हो। उन्हनि अक़ीक़े जे इन प्रोग्राम के मीलाद मुबारक जो उन्वान दिनो। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला उन्हनि खे दारैन जो सआदत नसीब फरमाए ऐं जन जो अक़ीक़ो हरन कयो आहे अल्लाह ताला उन्हनि जे ज़िंदगी खे खुशगवार बणाए, दुनिया जे तकलीफ़ुनि आफ़तुनि ऐं मुसीबतुनि खां उन्हनि खे महफ़ूज़ फरमाए। मुझे का आयत तव्हां जे अॻियां पढ़ी आहे, मशहूर आयत। अल्लाह ताला उन्हनि फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक। मुंहिंजा हबीब असां तुंहिंजे करे तुंहिंजे ख़ुशी जे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद फरमायो। इन थधी हवा में अमा थदा न थियो, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। लंगर भी तैयार आहे। आवाज़ पेश त डॉक्टर मोहम्मद इस्माइल वेठो तव्हांजो इंतज़ार आहे। जो लंगर न खलक ठरे पई, चो लंगर न ठरी वञे। वाकई हवा थधी आहे, हवा में ठरंदा हूंदव, लंगर में ठरंदा हूंदव। डॉक्टर खे चुम जो 10 बजे तकलीफ़ ख़त्म, चए महिरबानी कजो। बहरहाल जेके चंद मूंखे गुज़ारिशूं अर्ज़ करणियूं आहिनि, लंबो चौड़ो प्रोग्राम न आहे, मुख़्तसर मां अर्ज़ कयां थो। अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र खे ख़ुद बुलंद फरमायो।
हुजूर जे ज़िक्र जे बुलंदी ऐं रिफ़त जो ज़िम्मो अल्लाह ताला दुनिया में कंहिंजे मथां न रखियो। एतरी सारी ख़ल्क़ा मख़लूक़ 18,000 जहाननि जा क़िस्म आहिनि। उन्हनि 18,000 जहान जे क़िस्मनि मां कंहिं हिक क़िस्म जी ज़िम्मेदारी या ॿिनि जी ज़िम्मेदारी या तमाम जी ज़िम्मेदारी अल्लाह कान रखी त तव्हां मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो न। मलाइकनि जो घणो तइदाद आहे, उन्हनि जी ज़िम्मेदारी न आहे, जिन्हनि जी ज़िम्मेदारी न रखी वई, इंसाननि जी न। पखी, पुखड़, आसमान, ज़मीनूं, समुंड, दरिया, दरियाई मखलूक, फिज़ाई मखलूक, खलाई मखलूक, आसमाननि में रहण वारा, ज़मीनुनि में रहण वारा, ज़मीन आसमान जे विच वारी मखलूक, ख़ुदा कंहिंजी बि ज़िम्मेदारी न रखी त को अव्हां मुंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो। छो उन में ॿ हिकमतूं ख़ासि तरह त मखलूक केतिरी बि घणी हुजे पर आहे महदूद जे महदूद मखलूक जी ज़िम्मेदारी रखी वञे हा त तव्हां ज़िक्र मुस्तफ़ा खे बुलंद कयो त पोइ ही बि महदूद आहिनि ऐं बुलंद करे बि महदूद अंदाज़ में बुलंद कंदा। अल्लाह फरमायो मां पंहिंजे हबीब जे ज़िक्र खे महदूद नथो करणु चाहियां, मां लामहदूद आहियां, तंहिंजे करे पंहिंजे हबीब जे ज़िक्र खे बि लामहदूद अंदाज़ में बुलंद करणु थो चाहियां। गौर आहे त सभई सुभान अल्लाह चओ। ॿियो वजह मखलूक फ़ानी आहे, ख़ुदा खां सवा हर शइ ते फ़ना आहे। अल्लाह फरमायो मां बाक़ी आहियां जे अवां फ़ानियुनि जी ज़िम्मेदारी रखां, अवां त फ़ना थी वेंदा, पोइ जॾहिं अवां फ़ना थी वेंदो, मखलूक फ़ना थी वेंदी, ख़ल्क़ फ़ना थी वेंदी त हिननि जे फ़नाईअ सां ज़िक्र मुस्तफ़ा बिही वञे। अल्लाह फरमाए तो मां फ़ानियुनि जी ज़िम्मेदारी न रखी, छो त हिननि जे फ़नाईअ सां मुंहिंजे हबीब जो ज़िक्र ते बिही वञे हा। मां बियान नथो चाहियां, मां रब बाक़ी आहियां, पंहिंजे हबीब जे ज़िक्र जे रिफ़त खे बाक़ी रखणु थो चाहियां। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे ज़िक्र खे केतिरो बुलंद फरमायो, उन जी हद अल्लाह क़ुरान में बयान ई कान फरमाई। लिहाज़ा कंहिंखे बि हुजूर जे शान, हुजूर जे अज़मत, हुजूर जे फ़ज़ाइल, हुजूर जे कमालात, हुजूर जे मनाक़िब, हुजूर जे मरातिब, हुजूर जे दरजात, हुजूर जे शान, हुजूर जे फज़ीलत जी हद बयान करण जी न अताती न इजाज़त न को उन जो इख़्तियार। छो त अल्लाह जॾहिं पंहिंजे हबीब जे ज़िक्र जे रिफ़त जी ॻाल्हि कई त उन जी हद अल्लाह बयान कान फरमाई। जॾहिं अल्लाह हद न रखी आहे त ॿियो रसूलुल्लाह जे शान जी हद कीअं बयान करे सघंदो। इमाम बूसरी तॾहिं फरमायो तो फ़इन फ़ज़्ल रसूलिल्लाहि लैसा लहू फ़इन फ़ज़्ल रसूलिल्लाहि लैसा लहू हद्दुल फ़युरिद अलहु नातकुम मौलाया सल्लि वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। सुभान अल्लाह। फरमायो तो रसूलुल्लाह जे फज़ल हुजूर जे शान जी का हद आहे ई कोन त पोइ कीअं को बि इंसान ॻाल्हाइण वारो पंहिंजे वात ज़ुबान सां हुजूर जे शान खे बयान करे सघंदो। हद खे बयान केरु नथो करे सघे।
अल्लाह ताला उन जी हद कान बयान फरमाई है। लिहाजा के वटि न इजाजत न को इख्तियार जो चवे तो हुजूर जो शान तवा हेतरो बुलंद बुधायो या हुजूर जो शान तवा हेतरो बयान कयो। जनाब वाला हद अल्लाह लगाई काने, हद अल्लाह बयान फरमाई काने का। तेरे करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान अज़मत फजीलत मुस्तफा जे जिक्र जे बुलंदी जी का हद आई। सुभान अल्लाह। जिब्रील आयो, काजी अय्याश शिफा में लिखियो आ जिब्रील हुजूर जे दरबार में आयो सच की या रसूल अल्लाह अमा जे जिक्र के अल्लाह की बुलंद फरमायो आ उन जा चंद तरीका है जिन सां तव्हां जे जिक्र के अल्लाह ताला रिफत अता फरमाई। पहिरियों अल्लाह ताला फरमाए तो महबूब तुझे जिक्र के असां इहे बुलंद कयो आ। ऐ न ज़िक्र तो ज़िक्र तमई हबीब जिथे मुंहिंजो ज़िक्र हलंदो उते तुंहिंजो बि ज़िक्र हलंदो। सुभान अल्लाह। खुदा जो जिक्र किथे हले तो शुरात कयो कलमे खां तव्हां सां कलमो पढ़ंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो पहिरियों कलमो आहे, तौहीद जो पहिरियों कलमो तय्यब, इस्लाम जो पहिरियों कलमो तय्यब आहे जंहिंमें अल्लाह जे ज़िक्र सां गॾु रसूलुल्लाह जो ज़िक्र आहे। अगर को बि माण्हू 100 भेरा, 1000 भेरा, लख भेरा, अरब भेरा, खरब भेरा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो रहे मुसलमान कोन थींदो, कुफ्र जी पलीती कान धोतंदे, शिरक जी निजासत कान वेंदे, अंदर उन जो पाक कोन थींदो। कुफ्र ऐं शिरक जी निजासत पलीती ख़त्म थींदी तॾहिं जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ंदो। मिठाई साहब तरे फरमायो त हर दम कल हर नाम धोन दिहाड़ी धोतड़िया मन न गजाऊं नीम सां कूड़ा कल कलाम ओ बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को बियो। इस्लाम जो पहिरियों कलमो हेॾे तवज्जो कयो। अल्लाह फरमायो जिब्रील ॿुधायो या रसूल अल्लाह अल्लाह फरमाए थो महबूब जिते मुंहिंजो ज़िक्र उते तुंहिंजो ज़िक्र। के माण्हू चवंदा आहिनि त तव्हां हुजूर खे वधाए छॾियो आहे, मिलाए छॾियो अथव अल्लाह जे ज़ात सां। न जनाब, मिलाइण जी माना अगर बराबर समझणा माना अल्लाह वांगुरु अल्लाह जी बराबर समझूं था त इहो ग़लति तरीक़ो आहे। असीं कॾहिं बि अहले सुन्नत वारा रसूलुल्लाह खे अल्लाह जे बराबर न समझंदा। अल्लाह पंहिंजे ज़ात में बि अकेलो, ख़ुदा पंहिंजे सिफ़तुनि में अकेलो आहे। अल्लाह जी ज़ात वाहिद वहदहु ला शरीक ला, ख़ुदा जो को शरीक न आहे, न को ज़ात में न को सिफ़तुनि में। मदीने वारो अल्लाह जी मख़लूक आहे, अल्लाह जो रसूल आहे, अल्लाह जो गानो आहे। असां हुज़ूर खे अल्लाह जे बराबर कॾहिं बि न समझंदा। अॼुकल्ह मिलाइण जो मतिलबु आहे जिथे अल्लाह जो ज़िक्र कयो उते रसूलुल्लाह जो ज़िक्र कयो त इहा बिल्कुलु ॻाल्हि ज़ाहिर आहे। असां जिथे बि अल्लाह जो ज़िक्र कंदा आहियूं त मदीने वारे जो बि ज़िक्र कंदा आहियूं। पर उहो निज़ाम असांजो न आहे, उहो सिस्टम असांजो न आहे, इहो तरीक़ो असांजो ईजाद कयल कोन्हे। अव्हांखे मां मिसाल ॾियां थो, उहो ॿुधो, उहो असांजो तरीक़ो कोन्हे, अल्लाह इहो पाण तरीक़ो निज़ाम रखियो। ॾिसो पहिरें कलमे जे अंदरि अल्लाह जे ज़िक्र सां गॾु रसूलुल्लाह जो ज़िक्र मौजूद आहे। ॿियो कलमो शहादत जो आहे, अल्लाह जे ज़िक्र सां गॾु हुज़ूर जो ज़िक्र मौजूद आहे। मुअज़्ज़िन जॾहिं बि बांग ॾींदो आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाए थो मुअज़्ज़िन जे 5 वक़्ती बांग जे अंदरि अल्लाह जे ज़िक्र सां गॾु हुज़ूर जो ज़िक्र मौजूद आहे। ॿुधी मुंहिंजे को इकामत चवण वारो, तकबीर
चवण वारो आहे मुकब्बिर जे तकबीर में अल्लाह जे ज़िक्र सां गॾु रसूलुल्लाह जो ज़िक्र मौजूद आहे ख़तीब ख़ुतबे जे लाइ ईंदो आहे जुमे जे ख़ुतबे में अल्लाह जे ज़िक्र सां हुज़ूर जो ज़िक्र गॾु आहे ईदेन जे ख़ुतबे में अल्लाह जे ज़िक्र सां हुज़ूर जो ज़िक्र गॾु आहे अमीरुल हुज्जाज अरफात में हज जो ख़ुतबो ॾींदो आहे अल्लाह जे ज़िक्र सां हुज़ूर जो ज़िक्र मौजूद आहे अरफात में तमाम मिना में अचो सफ़ा ते अचो सफ़ा जी तकरीर ते अचबो आहे सफ़ा वारी जाइ ते अचबो आहे बैतुल्लाह जो तवाफ़ करे उन खां बाद मक़ाम इब्राहिम नफ़िल पढ़ी सफ़ा ते माण्हू ईंदो शरीयत जो हुकुम आहे बैतुल्लाह ते मुंहुं कयो अल्लाह जो हम्द पढ़ो गॾो गॾु हुज़ूर जे मथां दुरूद पढ़ो हुज़ूर जे वसीले सां दुआ घुरो सफ़ा जे मथां अल्लाह जे ज़िक्र सां हुज़ूर जो ज़िक्र मौजूद आहे मरवे जे मथां अल्लाह जे ज़िक्र सां हुज़ूर जो ज़िक्र मौजूद आहे अरफात में मुस्तल्फ़े में मिना में जॾहिं जमरात खे पथरियूं लॻायूं वेंदियूं आहिनि हुकुम आहे अल्लाह अकबर ते तव्हां पथरी लॻाईंदो पर हुज़ूर ते दुरूद पढ़ंदो माना जमरात वारे टेम में अल्लाह जे ज़िक्र सां गॾु रसूलुल्लाह जो ज़िक्र मौजूद आहे अल्लाह जे लाइ ख़ालिस नमाज़ इबादत सां अदा कंदा आहियूं उन ख़ासि ख़ालिस नमाज़ जेका अल्लाह जे लाइ आहे उन जे अंदरि बि अल्लाह जे ज़िक्र सां गॾु अस्सलामु अलैका अय्युहन नबी पढ़ंदा आहियूं तशहुद जे अंदरि अल्लाह जे ज़िक्र सां रसूलुल्लाह जो ज़िक्र मौजूद आहे हे दुनिया जा मिसाल आहिनि जरा मथे हलो मदीने वारा मेराज जे राति मथे सफ़र फरमाइनि था इमाम जलालुद्दीन ख़साइस में लिखियो आहे शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी मदारिज में फरमायो आहे हुज़ूर जॾहिं मथे विया आसमान जे हर दर जे मथां हुज़ूर फरमायो अल्लाह जे नाले सां मुंहिंजो नालो गॾु लिखियल आहे आसमान जे हर दर ते अल्लाह जे ज़िक्र सां हुज़ूर जो ज़िक्र गॾु आहे सिदरतुल मुंतहा ते सिदरा वारो वण बीठो आहे सिदरा जी माना आहे बेर बेर जो सिदरा वारो वण सिदरतुल मुंतहा ते बीठो आहे हुज़ूर फरमाईंदा सिदरा वण जे हर तन ते अल्लाह जे ज़िक्र सां गॾु रसूलुल्लाह जो ज़िक्र मौजूद आहे हुज़ूर जन्नत में वञनि था फरमाईंदा जन्नत जे हर दर जे मथां जन्नत जे हर दरीअ जे मथां जन्नत जे हर रोशनदान जे मथां जन्नत जे हर खिड़कीअ जे मथां अल्लाह जे नाले सां हुज़ूर जो ज़िक्र मौजूद आहे हुज़ूर फरमाईंदा पेशानीअ जे मथां अल्लाह जे ज़िक्र सां हुज़ूर जो ज़िक्र मौजूद आहे मलाइकनि जे ॿिन्ही अखियुनि जे विच में अल्लाह जे ज़िक्र सां रसूलुल्लाह जो ज़िक्र मौजूद आहे अल्लाह जे अर्श जे पहरनि जे मथां अल्लाह जे ज़िक्र सां गॾु मदीने वारे जो ज़िक्र मौजूद आहे असां कोन मिलायो आहे मिलाइण वारे पाण मिलाए छॾियो जो सुभान अल्लाह ऐं इहो ज़िक्र अहिड़ो आहे जेको कंदो आहे ख़ुदा हुनखे सुकून ॾींदो आहे असां सुभान अल्लाह अर्श केॾो अल्लाह जो वॾो आहे अल्लाह हुनखे पैदा फरमायो त हुन ते लिखियो ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जे कलमे जे जलाल जे करे अर्श में हरकत आई जुंबश आई चुरपुर आई लुॾण लॻो नंढड़ो नाहे सत ज़मीनूं सत आसमान हुज़ूर फरमाईंदा अल्लाह जे अर्श जे अॻियां ईअं आहिनि जीअं वारीअ जी वॾी भित हुजे मुंडीअ जो छल्लो हुजे मुंडीअ जो छल्लो वारीअ जे भित जे अॻियां वञी रखो भित वॾी छल्लो नंढो हुज़ूर फरमाईंदा सत ज़मीनूं सत आसमान छल्ले वांगुरु आहिनि अल्लाह जो अर्श भित वांगुरु वञे जीअं छल्ले जी हैसियत भित जे साम्हूं हूंदी आहे सतनि ज़मीनुनि आसमाननि जी हैसियत अल्लाह जे अर्श जे अॻियां ईअं वॾो अल्लाह जो अर्श जॾहिं जुंबश में आयो हरकत में आयो लुॾण में आयो अल्लाह कुदरत जे कलम सां पंहिंजे अर्श जे मथां लिखियो मुहम्मदुर रसूलुल्लाह
अर्श खे सुकून अची वियो, बिल्कुल अर्श ख़ामोश थी, हरकत बंद थी वई, लुडण बंद थी वियो, चुरपुर बीह वई। हुजूर जे इस्म लिखजण सां अर्श खे सुकून आयो। जॾहिं अल्लाह जो एॾो वॾो अर्श हुजूर जे ज़िक्र सां, मुस्तफ़ा जे इस्म सां, हुजूर जे नाले जे लिखजण सां जॾहिं एॾे वॾे अर्श खे सुकून आयो त पोइ मोमिननि जे दिलनि खे कीअं न रसूलुल्लाह जे ज़िक्र सां सुकून ईंदो। ज़िक्र हबीब थियो जारी, फिक्र वया थी फानी। तो सुभान अल्लाह, ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। वॾी तकरीर न मुख़्तसर कयां थो, लंगर बि तव्हांखे खाइणो आहे इन आसरे ते, पर ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। ज़िक्र हबीब थियो जारी, फिक्र वया थी फानी। जंहिं वेलन खे मंझ आयो मीर मुहम्मद जाने। अल्लाह 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 अल्लाह, जहनम जी जल्दे धूलिय में जानिब आयो। कहदन है हिक सासी, हम तो सना ही गायो छो। अल्लाह 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 अल्लाह। जिब्रील ॿुधायो या रसूल अल्लाह, अल्लाह फरमाए तो महबूब जिथे तुंहिंजो ज़िक्र उते तुंहिंजो बि ज़िक्र हलंदो। ॿियो अंदाज़ जाल तो ज़िक्र त ज़िक्री, हबीब तुंहिंजे ज़िक्र खे रब फरमाए तो मां पंहिंजो ज़िक्र बणाए छॾियो। जेको यादि तोखे करे उहो मूंखे थो करे। टे नंबर ते अंदाज़ रिफ़त ज़िक्र जो जाल तो त ज़िक्री, महबूब तोखे तू मोहम्मद ख़ुदि तुंहिंजे ज़ात खे अल्लाह फरमाए तो मां पंहिंजो ज़िक्र बणाए छॾियो। इहो हुज़ूर जे रिफ़त ज़िक्र मुस्तफ़ा जे बुलंदीअ जा मुख़्तलिफ़ अंदाज़ आहिनि। असांखे केर ईअं न चवे त तव्हां जो मिलाइण वारा, असां मिलाइण वारा न आहियूं, बराबरि सम्झण वारा न आहियूं। हा ज़िक्र ज़रूर मिलाईंदा आहियूं, पर असां त भला बैनर ते लिखंदासूं, मस्जिद में लिखंदासूं, मदरसे में लिखंदासूं, इश्तिहार में लिखंदासूं, भला ज़मीन में किथे लिखी सघूं था? आसमाननि ते असांजी पहुच न आहे। आसमाननि जे दरनि ते कंहिं लिखियो, जन्नत जे दरनि ते कंहिं लिखियो, सिदरा जे पन्ननि ते कंहिं लिखियो, अल्लाह जे अर्श ते कंहिं लिखियो। पंहिंजे ज़िक्र सां, पंहिंजे हबीब जे ज़िक्र खे अल्लाह पाण मिलायो आहे। भला इहे त तव्हां मिसाल ॿुधा, मथे न को तव्हां विया आहियो, न को मां वियो आहियां, किताबनि में पढ़ियो आहे, पर अल्लाह जो क़ुरान असांजे साम्हूं आहे। सुभान अल्लाह चओ। क़ुरान पढ़ो, तवज्जो पहिरियां अवां न कयो हुजे त हाणे तवज्जो सां पढ़जो। ॾिसजो किथे किथे अल्लाह जे ज़िक्र सां गॾु रसूलुल्लाह जो ज़िक्र मौजूद आहे। वो तो असां ते केरु इल्ज़ाम न हणंदो न त उहा तव्हां मिलाए छॾियो आहे, अब असां कोन मिलायो आहे। इहो मिलाइण वारो असांजो निज़ाम न आहे, असांजो सिस्टम न आहे। असां इहो तरीक़ो ईजादी कोन कयो आहे, इहो तरीक़ो अल्लाह जो पंहिंजो ख़ल्क़ियल आहे। अल्लाह पंहिंजे कलाम जे अंदरि केतिरियूं जायूं आहिनि जन जॻहियुनि जे मथां पंहिंजे ज़िक्र सां गॾु अल्लाह पंहिंजे हबीब जो ज़िक्र गॾु कयो आहे। बसि उहे आयतूं मां अवां जे अॻियां पढ़ां थो, अवां उहे ॻणींदा वञो, तो ॾिसो त केतिरियूं आयतूं आहिनि। अंदाज़ो लॻाइजो आयतूं थींदियूं पूरियूं, मुंहिंजो बयान बि थींदो पूरो। छो त सभई आहियो लंगर जे आसरे ते, मां हूअं ई 2 तकियूं ॿकरे आयो आहियां। 6 खां 7 ताईं हिकु जाइ ते कयो,
पौने 8 खां पौना 9 बीजा दे ख़िताब कयो ख़त्म कयो त डॉक्टर जी घंटी लगी मां तकीर पे के त घंटी लगी वई ख़त्म करे मूं कॉल की त मां अचां थो ज़ाहिर आहे वरी मूंखे सुबुह सां सवेर 11 बजे दर की पहुचणो रात जो ठुल पहुचणो पर ॻाल्हि करे मक़सद इहो आहे त चूंकि महीनो अहिड़ो आहे जो मुसलसल माण्हू खे सफ़र करणो थो पवे सो आयतूं पढ़ी या डॉक्टर त चए थो टाइम हुजे पर हाणे टाइम एतिरो ई थी थो हाणे वधऊं तॾहिं आहे जॾहिं टाइम में गुंजाइश हुजे हा असां में बि सख़्त हुजे हा 2-3 कलाक आराम कबो 6 बजे वरी तमामु निकिरी वेंदो दुरूद शरीफ़ को बुलंद आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह डरा पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला इरशाद फरमायो मां आयतूं थो पढ़ा माना न तर्जुमो न रुगो आयतूं पढ़ा दो जिनमें अल्लाह जे ज़िक्र सां गॾु रसूलुल्लाह जो ज़िक्र मौजूद आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला इरशाद फरमायो लतुमिनु बिल्लाहि व रसूलिही तो सुभान अल्लाह लतुमिनु बिल्लाहि व रसूलिही आमनु बिल्लाहि व रसूलिही الذين آمنوا بالله ورسوله أولئك الذين يؤمنون بالله ورسوله أطيعوا الله وأطيعوا الرسول أطيعوا الله ورسوله من يطع الله ورسوله وإن تطيعوا الله ورسوله يا أيها الذين آمنوا استجيبوا لله وللرسول ومن يعص الله ورسوله ज़ोरा सां सभई चओ अॻिते ॿुधो अल्लाह ताला फरमायो इन्नल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहु बराअतुम मिनल्लाहि व रसूलिही मिन दूनिल्लाहि वला रसूलिही व अज़ानुम मिनल्लाहि व रसूलिही अन्नहु मन युहादिदिल्लाह व रसूलहु इन्नल्लज़ीन युहाद्दून अल्लाह व रसूलहु الذين يحاربون الله ورسوله قل الأنفال لله والرسول فردوه إلى الله والرسول سبحان الله पंहिंजे ज़िक्र सां अल्लाह रसूल जो ज़िक्र पाण मिलायो आहे जो सुभान अल्लाह अल्लाह पाण मिलायो असांखे केरु इल्ज़ाम न आणे अॻिते अल्लाह ताला फरमायो मन युशाकिकिल्लाह व रसूलहु ज़ालिक बिअन्नहुम शाक़ुल्लाह व रसूलहु मा आताहुमुल्लाह व रसूलहु सयुतीन अल्लाह मिन फज़लिही व रसूलहु अन्नहुम कफरू बिल्लाहि व बिरसूलिही अग़नाहुमुल्लाह व रसूलहु الذين كذبوا الله ورسوله وسيرى الله عملكم ورسوله وإذا دعوا إلى الله ورسوله وصدق الله ورسوله यो असां मिलायो
ज़ाहिर असांजी पहुच क़ुरान ताईं न आहे, माना उन में का तब्दीली असां आणे सघूं न, छो त अल्लाह जो कलाम हर तारीफ़ खां पाक, तब्दीली खां पाक। उन जो मुहाफ़िज़ अल्लाह पाना पंहिंजे क़ुरान जे अंदरि अल्लाह पंहिंजे ज़िक्र सां पंहिंजे हबीब जो ज़िक्र फरमायो त सुभान अल्लाह। अॻिते ॿुधो, अल्लाह ताला फरमायो इन कुंतुन तुरिदन अल्लाह व रसूलहु फमन यक़नुत मिनकुन लिल्लाहि व रसूलिहि इज़ा क़दल्लाहु व रसूलुहु ला तुक़द्दिमू बैन यदैहिल्लाहि व रसूलिहि व यंसुरूनल्लाह व रसूलहु वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिहि मा वअदनल्लाहु व रसूलुहु। असां न मिलायो आहे अल्लाह जे ज़िक्र सां, रसूलुल्लाह जो ज़िक्र असीं कोन मिलायो आहे, न को मिलाईंदा आहियो, बराबर त सम्झूं कोन था। अल्लाह मिलायो आहे तंहिंजे करे असां मिलायूं, अल्लाह न मिलायो आहे असीं कोन मिलायो आहे। असीं तॾहिं था अल्लाह जे ज़िक्र सां गॾु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक कयो। इन जे लाइ जो अल्लाह ताला हर जाइ ते अल्लाह पंहिंजे ज़िक्र सां गॾु पंहिंजे हबीब जो ज़िक्र मिलायो आहे। ऐं क़ुरान करीम जे अंदरि बेशुमार जॻहियूं आहिनि, तकरार वारियूं आयतूं जेकॾहिं पढ़जनि त हुन जो अञा अंग ऐं तादाद वधी वेंदो। बेशुमार अहिड़ियूं जायूं आहिनि जिते अल्लाह पंहिंजे ज़िक्र सां गॾु पंहिंजे हबीब जो ज़िक्र मिलाए छॾियो। खल्क़ से